हाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त SHO खान मोहम्मद रिंद पारां सहाफ़ी अदनान जोखियो सां बद इख़लाक़ी करण बाद NFU जे बहादुर सदर मोहतरम ज़ाहिद काइम खानी पारां SSP नौशरो फिरोज़ तारिक विलायत सां ॻाल्हाइण बाद SSP जे हुकुम ते SHO खान मोहम्मद रिंद अवामी नेशनल पुलिस क्लब पहुतो, जिथे हिन पंहिंजी ग़लती जो एतराफ़ कंदे माफ़ी घुरी, जंहिं ते सहाफ़ियुनि खेसि तॾे जो मान ॾींदे माफ़ करे छॾियो। हिन मौक़े ते SHO ॻाल्हाईंदे चयो त आउं पंहिंजी ग़लती जो एतराफ़ कंदे सहाफ़ी बिरादरी खां माफ़ी घुरां थो ऐं हर सहाफ़ी जे लाइ इज़त आहे। आइंदा जे लाइ अॻिते पुलिस सहाफ़ियुनि सां पंहिंजो रवैयो दुरुस्त रखंदी ऐं कंहिं बि सहाफ़ी खे शिकायत जो मौक़ो न ॾींदी। हिन मौक़े ते ज़ाहिद काइम खानी ॻाल्हाईंदे चयो त मां हमेशह कलम जी मज़दूरनि जो ॾुख लिखियो आहे, ॾुखे वक़्त में साथ ॾिनो आहे। सहाफ़ी मुंहिंजा पर झोल आहिनि, मां खेनि कॾहिं बि अकेलो नथो छॾी सघां। SHO कंडियारो सहाफ़ियुनि अदनान जोखियो सां जेका बि बद इख़लाक़ी कई आहे, जंहिं ते मां SSP नौशरो फिरोज़ खे ब्रीफिंग ॾींदे जंहिं ते SSP नोटिस वरितो ऐं SHO अवामी नेशनल प्रेस क्लब पहुची सहाफ़ियुनि खां माफ़ी वरिती। जेकॾहिं SHO माफ़ न वठे हा त पूरे नौशरो फिरोज़ ज़िले अंदरि एहतजाज तहरीक शुरू करियूं हा। जेकॾहिं अञा बि मामिलो हल न थिए हा त पोइ पूरे सिंध अंदरि एहतजाज जो सॾु ॾियूं हा। अञा बि मामिलो हल न थिए हा पोइ मुल्क गैर एहतजाज तहरीक हलाइण लाइ गौर वीचार करियूं हा। सहाफ़ी बिरादरी असेंबलियुनि जो बाइकाट करे हा। सहाफ़ियुनि सां थींदड़ ज़ातियुनि ते कॾहिं बि ख़ामोश न वेहबो। सर्दी हुजे या गर्मी, सहाफ़ियुनि सां ॾुखे वक़्त में गॾु बीहंदासीं। हिन मौक़े ते कंडियारो यूनियन ऑफ द जर्नलिस्ट जे सदर फारूक घांगरो, शबीर मल्ला, अदनान जोखियो, अल्ताफ सोलंगी, मोहम्मद सूमरो घांगरो, मुमताज मल्ला, शौकत कलोड़ो, सलीम मल्ला, अब्दुल गफूर मंगरियो, AD घांगरो, अब्दुल वाहिद चन्ना, गुल मुनीर मंगरियो, राशिद खावड़, घायल वसीम सिंधी, खानवान जे सहाफ़ी मज़हर कलोड़ो, नसीर कलोड़ो, राजा अब्दुल हफीज़ सहतो, मोहम्मद मूसा कुंदर ऐं जावेद मल्ला ऐं ॿिया पिण शरीक हुआ।